या सिंध ऐं पूरे मुल्क जे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त गवर्नमेंट लोअर सेकेंडरी गर्ल्स स्कूल टंडो ग़ुलाम हुसैन लतीफ़ाबाद नंबर 9 जेको कम्यूनिटी कोलैबोरेशन कैटेगरी आहे उन में टॉप 10 में आया आहिनि ऐं उहो एज़ाज़ हासिल करण ते न सिर्फ़ु शागिर्द बल्कि टीचर्स ऐं एजुकेशन खाते जा जेके ऑफिसर आहिनि उहे बि तमामु घणो ख़ुशि आहिनि। हिते शागिर्द उस्ताद ऐं जेके मुख़्तलिफ़ एजुकेशन खाते जा ऑफिसर मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं वधीक उन्हनि खां तासरात पुछा कयूं था। हम लोगों ने जो अवार्ड जीता इस पर हमें प्राउड तो फील है क्योंकि पूरे पाकिस्तान का प्राउड है जो हमने प्राइज़ विन किया है। ये हमारी जर्नी थी 9 इयर्स की, कम्युनिटी कोलैबोरेशन पे काम किया तो उसके बिहाफ पे हमें ये प्राइज़ मिला तो हम बहुत ज़्यादा खुश हैं। इस एजुकेशन के लिए ये कहना चाहूँगी कि हमारी जो सिंध के स्कूल हैं वो ज़्यादातर बदनाम है, मतलब कि यहाँ एजुकेशन नहीं है, स्कूलों में भैंसेबंदी होती है। अभी भी हमारे जो हो रहा है उस पर कमेंट यही आ रहे हैं कि क्या सिंध में एजुकेशन है। तो हम ये बताना इसके अवार्ड जो हमारे लिए है कि ये हमने भी सिंध में रहते हुए ये अवार्ड हासिल किया है। इस टीम जो स्टार्ट किया है इनिशिएटिव बहुत अच्छा है, अगर हम उस पर ही काम करें तो हम ऐसे अवार्ड और भी बहुत से जीत सकते हैं। कम्युनिटी कोलैबोरेशन जो कैटेगरी है ये है क्या बेसिकली? असल में क्या है कि हमारे इर्द गिर्द के जो बच्चे हैं ना यहाँ पर ये सब जो है लेबर मतलब मजदूरी करने वाले बच्चे हैं। उन्हें गुजारा करने के लिए, ज़िंदा रहने के लिए कमाना तो है, वो अपने छोटे छोटे बच्चों को भी काम पे लगा देते हैं। उनकी जो एजुकेशन थी वो सेकंड प्रायोरिटी है, तो एजुकेशन की तरफ लेकर आए कि आप इनको पहले स्कूल भेजें। उनका हमने माइंड सेट किया कि इस तरीके से कम्युनिटी के उनके पेरेंट्स के साथ बात की, सब हम लोगों ने इसका कोलैबोरेट किया तो हमारा इस तरह से ये अवार्ड। पुठिते पियल इलाइक़े जे हिकिड़े स्कूल जेको आहे कम्युनिटी कोलैबोरेशन कैटेगरी में टॉप 10 में आयो आहे दुनिया में, कीअं पिया ॾिसो इन सरकारी स्कूल खे? साईं असांखे जेका ख़ुशी आहे ऐं असांजी जेका स्कूल आहे हींअर वेकेशन हले पई, वेकेशन जे दौरान तव्हां ॾिसो तव्हांखे ईअं लॻंदो थी तमामु मसरूफ़ तरीन इलाइक़ो, मसरूफ़ तरीन स्कूल ऐं कम्यूनिटी जा मेंबर्स ॾिसो असां सां गॾु। ऐं बिल्कुलु ईअं ई न रुॻो अॼु बल्कि जॾहिं तव्हां ॾिसंदव न त जॾहिं स्कूल खुलियल हूंदा आहिनि, वेकेशन न हूंदी आहे, पोइ त अञा सुठी असांजी जेका एनरोलमेंट ऐं हिन स्कूल जो जेके ख़ासि करे सरकारी स्कूल आहे हिन साबित कयो आहे त सरकारी स्कूल प्राइवेट स्कूल खां घटि न आहिनि। असांजो इहो मुंहिंजो पैगाम आहे पूरे रीजन के ऐं पूरे सिंध के, त ॾिसो असां मात ॾेई ॾेखारी आहे त गवर्नमेंट स्कूल्स जेके आहिनि उन विन करे प्राइवेट स्कूल्स के। पुट ही तव्हांजो स्कूल जेको प्राइज़ हासिल कयो आहे इन हवाले सां असांखे ॿुधायो, कीअं महसूसु कयो था? असांजो स्कूल हिकिड़ो जेको जीतियो आहे उहो माना दुनिया जे टॉप 10 स्कूलनि में आयो आहे। इहा ॻाल्हि असां लाइ ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे त न कि रुॻो पाकिस्तान, न कि बल्कि सिंध में, बल्कि ही पूरी दुनिया में असांजे टॉप 10 में स्कूल आहे। इहा ॻाल्हि त असां लाइ ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे त असांजो स्कूल टॉप 10 में आयो आहे। छा थियणु घुरिजे अञा वधीक बहितरी जे लाइ? गवर्नमेंट सां अपील कंदसि त हिन स्कूल में हाई करे छॾीनि, हिन खे मैट्रिक ताईं करे छॾीनि, हिते लैब्स ठाराए छॾीनि, हिते सोलर सिस्टम आहे, हिते पाणी जो जाम सुठो निज़ाम करे सघनि। जे हिते लाइट्स जी जाम आहे न परेशानी हूंदी आहे कि इन में ट्रांसफार्मर फाटी वेंदा आहिनि त लाइट हूंदी कोन्हे हिते, त इन वजह सां सोलर सिस्टम करे छॾनि। छोकिरे हींअर जाम गर्मी आहे त सोलर सिस्टम ज़रूरी हूंदो आहे जंहिंसां स्कूल में ॿार हिकिड़ो सुकून सां अची पढ़ी सघंदो। तमामु घणो फ़ख्रु महसूसु कयो पिया त असांजो स्कूल वर्ल्ड जे टॉप 10 स्कूल्स में आयो आहे। तव्हांजो बाबा छा कंदो आहे? मुंहिंजो बाबा रक्शो हलाईंदो आहे। रक्शो हलाए कीअं जेको आहे गुज़र सफ़र थिए थो, कीअं तव्हांजा इहे ख़र्च पूरा थियनि था? असां जाम फ़ख्रु महसूसु कंदा आहियूं त असांजा बाबा एॾी महिनत पियो करे असांजे लाइ, असांखे एॾो सुठो स्कूल में पढ़ायो अथसि। हमारे स्कूल ने टॉप 10 वर्ल्ड के टॉप 10 में हमारा लिस्ट आई और सारे प्राइवेट से सिर्फ एक गवर्नमेंट था। हमें इतना फ़ख्र हो रहा है कि पेरेंट्स को चाहिए कि वो यहाँ पे बच्चों को लाए, पढ़ाए, तालीम दें। और यहाँ पे 8th क्लासेस से गवर्नमेंट को चाहिए, मैं तो गवर्नमेंट से बोलना चाह रही हूँ कि ना पूरे 10th तक होना चाहिए, मैट्रिक तक होना चाहिए। यहाँ पे तालीम जो इस ज़माने में चली है वही आगे चलती रहे। मैं यही चाहती हूँ कि यहाँ पे ना तालीम बहुत अच्छी हो जाए, लैब्स होने चाहिए, पानी का शॉर्टेज होता है यहाँ पे, लाइट का सोलर सिस्टम लग जाए यहाँ पर। हमारे स्कूल ने टॉप 10 स्कूल्स में पूरे सिंध में नहीं, पूरे पाकिस्तान में नहीं, पूरी वर्ल्ड में जीता है। और ये एक ही स्कूल है गवर्नमेंट का, बाकी सारे प्राइवेट स्कूल्स हैं। और हमारा स्कूल 8 तक नहीं बल्कि मैट्रिक तक करना चाहिए। और यहाँ पे जो पानी और लाइट की शॉर्टेज है उनको ख़त्म करना चाहिए। यहाँ पे लाइब्रेरीज़ बनवानी चाहिए, लैब्स बनवानी चाहिए, कंप्यूटर लैब्स बनवानी चाहिए। जी असांजे स्कूल प्राइज़ खटियो आहे, टॉप 10 ते आयो आहे। असांजे लाइ इलाही फ़ख्र जी ॻाल्हि आहे ऐं असां ॾाढो ख़ुशि आहियूं छो जो असांजी मैडम जी 9 साल जी महिनत आख़िरकार कामयाबु थी वई। ऐं
ऐं असां चाहियूं था त सिंध गवर्नमेंट सां असांजी इहा ई अपील आहे, मतिलबु असां इहो था कयूं त असांजी स्कूल लोअर आहे ऐं 8 क्लास आहिनि, त 8 क्लासिस न हुजनि त असांजो हायर थी वञे ऐं सोलर सिस्टम थी वञे ऐं पाणी जी मतिलबु सहूलियत थी वञे। सर बहुत ज़्यादा फ़ख्र हमें महसूस हो रहा है क्योंकि ना सिर्फ हमने हैदराबाद का, ना सिर्फ सिंध का, बल्कि पूरे पाकिस्तान का नाम रोशन किया है। पूरे पाकिस्तान से पहला गवर्नमेंट स्कूल टॉप 10 आलमी सतह पे टॉप 10 में आना एक बहुत बड़ी कामयाबी है और ये एक तरह की एग्जाम्पल हमने सेट की है तमाम गवर्नमेंट स्कूल्स के लिए कि वो भी स्पेशली उन्हें फोकस करना चाहिए कम्युनिटी कोलैबोरेशन के ऊपर, क्योंकि कम्युनिटी कोलैबोरेशन एक बहुत डाइवर्स टर्म है जिसके ऊपर फोकस करके हम अपनी कम्युनिटी को बहुत बेहतर बना सकते हैं। जिस तरह से हमने अपनी इस लोकेलिटी के ऊपर काम किया, हमने चाइल्ड लेबर पे काम किया, हमने अर्ली मैरिजेस के ऊपर हमने काम किया, हमने गर्ल्स एजुकेशन के ऊपर काम किया, तो मैं यही चाहूँगी कि ये वैसे तो एक कलेक्टिव एफर्ट्स है, मगर जब एक इंडिविजुअल स्कूल अपने तौर पे इसके ऊपर काम करना शुरू करेगा तो कम्युनिटी के अंदर बहुत बेहतरी आएगी और सिंध की एजुकेशन बहुत बेहतर होगी। ही जगह ग्रेट अचीवमेंट है। मां सोसाइटी के, कम्युनिटी के, टीचर्स के, स्टूडेंट्स के ऐं हेड टीचर्स के डेडिकेट कयां थो। ऐं तव्हां इन जी मिसाल ही वठो, ही जेको स्कूल आहे सिंधी असांजो स्कूल आहे 1876 खां हिते क़ाइमु आहे। अगरि तव्हां हिस्ट्री पढ़ंदो त उन टाइम खां वठी स्कूल इन करे बहितर थियो आहे। रिज़ल्ट्स ॾिसो, हितां जी कम्युनिटी, हितां जा पेरेंट्स ॿारनि जा जेके आहिनि उहे हेड ऑफ द इंस्टीट्यूशन सां, टीचर्स सां गॾिजी कमु कनि था। ऐं असांखे तव्हां रिज़ल्ट ॾिसो त पूरे पाकिस्तान में गवर्नमेंट जो स्कूल फर्स्ट पोजीशन ते आयो आहे ऐं दुनिया लेवल ते 6 नंबर ते आयो आहे। त कम्युनिटी सोसाइटी ऑन कंदी इदारनि खे, स्कूल्स खे, त इंशाअल्लाह ताला असां इहे रिज़ल्ट ॾींदासीं। कैमरामैन एजाज़ खोसो सां गॾु सलीम अला, मेरान टीवी न्यूज़, हैदराबाद।